औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। सूरह क़द्र तर्जुमो बेशक असां इन खे शब क़द्र में लाथो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां तक़रीबन 23 सालनि जे अरसे में थोरो थोरो बेक़द्र ज़रूरत ईंदो रहियो। हदीसनि मां साबित आहे त रमज़ान हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम रमज़ान शरीफ़ में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश थी, हाज़िर थी, सॼो क़ुर ॿुधाईंदो। किथे क़ुर में नज़लना ऐं अंज़लना, नज़लना जी माना आहे आहिस्ते आहिस्ते लाथो ऐं अंज़लना जी माना आहे हिकु दफ़ो लाथो, यानी क़ुर हिकु दफ़े खां वधीक दफ़ा नाज़िल थियो। क़ुर जे नाज़िल थियण में ऐं आसमानी किताबनि में 3 तरह जो फ़र्क़ु आहे। हिकु ही त ॿिया किताब लिखियल नाज़िल थिया ऐं क़ुर पढ़ियो वियो। ॿियो ही त सभु पैगम्बरनि खे ख़ासि जॻह ते घुराए ॾिनो वियो। पर क़ुरानी आयतूं अरब जे घिटी घिटी हुज़ूर जे बिस्तरे शरीफ़ में बि नाज़िल थियो त हिजाज़ जो हर हंधि अज़मत वारो थियो। टियों ही त ॿिया किताब हिकु दफ़ो नाज़िल थिया ऐं क़ुर 23 सालनि में त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह अल्लाह ताला सां हम कलाम रही ऐं मुसलमाननि खे अमल करण में आसानी थी। छो जो हिकदमि सब ते अमल करणु मुश्किल आहे। ॾिसो, बनी इसराइल हिकदमि तौरात जे मिलण ते घबराए विया ऐं चयाऊं समेना वासैना। सूरह बक़रा तर्जुमो असां ॿुधो ऐं कोन मञियो। क़ुर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां नाज़िल थियो त जीअं बंदनि लाइ ज़रूरी आहे त अल्लाह ताला जे हुकुमनि खे मञणु तॾहिं ज़रूरी थींदो जे अहकाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़ुबान सां अदा थिया। अल्लाह ताला बग़ैर वास्ते कंहिं ग़ैर नबीअ सां हम कलाम कोन थींदो। जेकॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम इंसानी सूरत में अची माण्हुनि खे अहकाम ॿुधाया त उन्हनि ते अमल करणु ज़रूरु न हो। तंहिं करे ग़ैर नबी ख्वाब या इल्हाम या ग़ैबी आवाज़ सां ॿुधाए हा त शरीयत में मञणु ज़रूरी न थिए हा। हदीस मिश्का शरीफ़ में आहे त हिकु दफ़े हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हज़रत जिब्राईल अमीन इंसानी सूरत में अची ख़िदमत में हाज़िर थियो। अर्ज़ु कयईं, साईं ईमान छा आहे, इस्लाम छा आहे, एहसान छा आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायोसि। हलियो वियो त आका फ़रमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो ही जिब्राईल अमीन हो, तव्हांखे दीनी ॻाल्हियूं सेखारणु आयो। ॾिसो, अहिड़े मौक़े ते हज़रत जिब्राईल अमीन पाण न चयो त आउं जिब्राईल अमीन आहियां, ही ॻाल्हियूं सेखारणु आयो आहियां, छो त हिन खे ख़बर हुई मुंहिंजी अतात इन्हनि ते वाजिबु न थींदी। इन करे हुज़ूर अलैहिस्सलाम जी पाक ज़ुबान सां सहाबा कराम खे ॿुधायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अतात अल्लाह जी अतात आहे। पैगम्बर जो ख्वाब इल्हाम वग़ैरह बि वही मिसाल आहे, उन जी अतात बि ज़रूरी आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब में ॾिठो पंहिंजे पुट खे ज़बह कर। हाणे बेकसूर इंसान खे क़तल करणु शरीयत जे ख़िलाफ़ु आहे, पर पैगम्बर जे ख्वाब शरई हुक्म खे मनसूख़ करे छॾियो। हदीस शहादत जी ऐं इमाम दुर